नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद मटियारी ज़िले जे ॿिए वॾे शहर न्यूज़ सईदाबाद जे टाउन कमेटी जा सरकारी हुकमनि तहत समूरा बैंक अकाउंट बंदि कया विया आहिनि, जंहिं जे नतीजे में टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जो समूरो कारो वहिंवार गुज़िरियल 3 महीने खां धरम भरम थियल आहे। ज़रीरनि मूजिबि टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे फंडनि में अधो अधु कटौतियूं करण खां पोइ बाक़ी जारी थींदड़ आक्टरा ज़िले टैक्स जे मद में हर महीने में जारी थींदड़ किस्त जी रक़म खे पिणु बंदि कयो वियो। टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे अटकल 4.5 करोड़ जी रक़म पिणु सिंध बैंक ब्रांच हाला में मौजूद है, जेका रक़म पिणु बैंक तरफ़ां रिलीज़ नथी कई वञे। नतीजे में टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद सख़्त माली बहरान जो शिकार थी वियो आहे। मुज़ाकरा सूरत हाल जे सबबि टाउन कमेटी जे सफ़ाई जो अमले समेत समूरा मुलाज़िमनि जो गुज़िरियल 3 महीने खां माहवार पगार न थियो आहे, जंहिंखां पोइ सफ़ाई जा समूरा मुलाज़िम गुज़िरियल 8 ॾींहनि खां ॿोहारा छॾे हड़ताल करे रहिया आहिनि। सफ़ाई जे मुलाज़िमनि जो हड़ताल जे नतीजे शहर जा समूरा इलाइक़ा गंदगी ऐं बदबू सां भरिजी विया आहिनि। गंदे नालियुनि जे उथलण सबबि ईदगाह रोड, मार्केट रोड, मंदर मौला में गंदो पाणी भरिजी वियो आहे। गंदी नालियुनि जो पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो आहे। शहरी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे चेयरमैन अज़ीज़ अहमद राव ऐं टाउन ऑफिसर मसूद मल्लाह मूजिबि मुलाज़िमनि जूं पगारूं जल्द थी वेंदियूं। मुलाज़िमनि जा ॿोहारा छॾे हड़ताल जो को रिवाज़ नाहे, जॾहिं त शहरी ज़िंदगी मफ़लूज थी रही आहे। मालूमात हुअण जे बावजूदि हुक्मरान पीपी जो को बि अॻुवाण ऐं तक मां चूंडियल सिंध असेंबली मेंबर सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा शहरियुनि जी परगोड़ लहण लाइ नह पहुतो आहे। शाम देर सां बंदि थियल मेन नालो खोले गंदे पाणी नेकाल जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं घणनि इलाइक़नि मां गंदो पाणी निकिरी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।